नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा महिमान आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट तो यूनियन काउंसिलर मिस्री चांडियो मां चूंडिजी आयल चेयरमैन रईस बब्बू ख़ान चांडियो के तारफ़ जो मोहताज न आहे। सिंध मुंहिंजी मां यूनिवर्सिटी में असांजो महिमान आहे। कोशिशि कंदासीं रईस बब्बू ख़ान जी चांडियो जी जेका ॻाल्हि ॿोला नाज़रीन उहा असां अवां जा ज़रूरु शेयर कंदासीं। अवां जो मेज़बान आहे डॉक्टर हफ़ीज़ बिरोई। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अजी शख्सियत में अवां खे साईं मां भली कार रईस मां ख़ासि करे चवां थो त हिन मुल्क जे अंदरि जेका महांगाई एॾी वधी वई आहे जो माण्हू बवेला मानी खाइण लाइ परेशान आहे ऐं ग़रीब माण्हू पंहिंजा ॿचा विकिण ते मजबूर थियनि था। अवां अवामी सियासी ऐं चूंडियल चेयरमैन आहियो, अवां जा छा वीचार आहिनि? मुंहिंजो नालो बब्बू ख़ान आहे ऐं मां यूसी मिस्री ख़ान ते चेयरमैन आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट सां। तालका मीरो ख़ान जो जनरल सेक्रेटरी। ऐं महांगाई हिन वक़्तु त निगरान हुकूमत हली रही आहे ऐं निगरान हुकूमत जे अचण सां अञा वधीक बर्डन पियो आहे, अञा वधीक महांगाई थी आहे। पहिरीं कुझु नज़र अचे पई जंहिंमें वावेला माण्हू करे पियो, कुझु न कुझु कॾहिं फ़र्क़ु पवे पियो। हाणे बि अनक़रीब इलेक्शन्स अनाउंस थींदियूं ऐं उनखां पोइ वरी डेमोक्रेसी वारी हुकूमत ईंदी, पोइ अवामी हुकूमत ईंदी। उनखां बाद में माण्हू रोड रस्तनि ते बि निकिरंदा आहिनि। उमेद इहा आहे त कहिड़ी बि पार्टी आई, ख़ासि करे सिंध में पीपल्स पार्टी आहे रही आहे ऐं हाणे बि इनशाला मर्कज़ में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदी ऐं उनखां बाद में उमेद आहे त इन सभिनी शयुनि में सहूलियत ॾिनी वेंदी आवाम खे। महांगाई जो जेको मथां बर्डन रखियो वियो आहे उन में घटिताई कई वेंदी। पेट्रोल जी क़ीमतुनि में, खाधे खुराक जी क़ीमतुनि में इनशाला घटिताई ईंदी। ज़िला कमर शहदादपुर जे चूंडिजी आयल चेयरमैन कमरदीन गोपांग जे हवाले सां मां चवां थो उनजे कम मां अवां केतिरो मुतासिर आहे? जी, असां हाजी कमरदीन गोपांग जे कम मां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं। हू कमु करे थो ऐं इहो आहे त हू अवामी नुमाइंदो आहे, अवाम जे विच में वेठल आहे। अवाम हू डेली ऑफिस बि वेहे थो, अवाम उन खां वञी मिले बि अथी, अवाम जा मसइला बि हल कया वञनि था। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त सभु असां जेके बि आहियूं हिते काफ़ी सारा हुन मां मतमिन आहिनि। बाक़ी हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे को हिकु ॿ थींदो आहे, कुझु कमु कॾहिं न बि थींदा आहिनि। रेस सियासत में अवां जो कीअं शौक़ु थियो? रवायती सियासत चइजे या अवां जो पंहिंजो शौक़ु हिकिड़ो पर्सनली थियो? ॿई शयूं आहिनि। पहिरीं त बाबा साईं जो सियासत में रहियो आहे, MRD में बि रहियो आहे ऐं उनखां बाद मां यूनिवर्सिटी लाइफ में बि सियासी तौरु एक्टिव हुयुमि ऐं उनखां बाद कंटिन्यूअसली वरी पंहिंजो मूड हुयो त इलाइक़े जी आवाम जी ख़िदमत कजे हिकिड़े नए तरीक़े सां, नई एनर्जी सां। वॾड़नि जो शफ़क़त वारो हथु हुयो, उनखां बाद में पाण लही पियासीं सियासत में। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक।